कराची जिला के लसबेला चौक पटेल पाड़ा में कायम खानगी स्कूल ट्रू केयर एकेडमी इंतजामिया फीस जमा न कराइण ते टिनि सिंधी शागिर्दनि खे निकाले ॾेई छॾी। 3 जुलाई 2020 ते ॿारनि जो वालिद अब्दुर्रहमान शेख फीस ॾियण स्कूल वियो, जिते स्कूल जे प्रिंसिपल सलमान 3 ॿारनि जी मुकमल फीस ॾियण जो चयो, जंहिं ते ॿारनि जे वालिद पारां लॉकडाउन जे 2 महीननि जो फीस माफ़ करण जे हवाले सां अदालत सबूरी जो हवालो ॾिनो ऐं 20 सैकड़ो फी घटाइण जो चयो, जंहिं ते प्रिंसिपल पारां बुज़ुर्ग शहरी सां बद अख़लाक़ी जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं 3 ॿारनि 7 सालनि जी आयशा, 12 सालनि जी हानिया ऐं 13 वरनि जी अब्दुल्ला खे स्कूल मां निकाले ॾेई छॾी। स्कूल इंतजामिया 3 जुलाई 2020 बदिरां 3 सिंधी शागिर्दनि खे गुज़िरियल महीने जी 30 तारीख़ ते लिविंग सर्टिफिकेट जारी करे छॾिया। ॿारनि जे वालिद अब्दुर्रहमान शेख स्कूल इंतजामिया ख़िलाफ़ तालीम जे सूबाई वज़ीर सईद गनी, स्कूल एजुकेशन सेक्रेटरी ऐं डायरेक्टर प्राइवेट स्कूल खे लिखत में दरख़्वास्त ॾेई छॾी आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि खड़ते न निकितो आहे। ॿारनि जे स्कूल मां निकाली मिलण ते ग़रीब वालिदैन परेशान आहिनि। संदन मुतालबो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी ॿारनि जी तालीम जो नुक़सान थियण खां बचायो वञे। ट्रू केयर एजुकेशन स्कूल में मुंहिंजा ॿार पढ़नि था ऐं जंहिंजी आउं फीस बाक़ाइदगी सां अदा कंदो रहियुसि, जॾहिं इहो रिलीफ ऑर्डर निकितो अदालत जी तरफ़ां, उन ते मूं उन्हनि स्कूल वारनि सां राब्तो कयो त भई 20% डिस्काउंट जेको आहे इहो असांजो हक़ु आहे, जंहिं ते प्रिंसिपल चयो त तव्हांखे ॾियण सां असां 300 ॿारनि खे रिलीफ नथा ॾेई सघूं, लिहाज़ा असीं रिलीफ ऑर्डर खे नथा मञूं। त उहे बद अख़लाक़ी सां पेश आयो आहे। दोबारा 3 जुलाई जी ॻाल्हि आहे, वरी दोबारा मूं स्कूल सां राब्तो कयो। स्कूल टीचर शकील जेको आहे उन मूंखे लिविंग सर्टिफिकेट ॾिना ॿारनि जा ऐं मूं जॾहिं उनखे चयो त मां कंप्लेन कंदोसां डिपार्टमेंट में एजुकेशन में, त उन मूंखे धमकी ॾिनी त तो कंप्लेन कंदे त असां तोखे नौकिरी मां कढाए छॾींदासीं ऐं जेको आहे तूं नुक़सान जो पाण ज़िम्मेदार हूंदे। लिहाज़ा मुंहिंजे ॿारनि खे इन बुनियाद ते पंहिंजो हक़ घुरण जी बुनियाद ते मुंहिंजे ॿारनि खे स्कूल मां कढी छॾियो अथनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk